अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो शाहीन न्यूज़। ऐं हाणे ठारूशाह मां नसीर अबड़ो जी हीअ रिपोर्ट। ठारूशाह न्यूज़ तक मोहल्ला में प्लाट जे मालिकीअ जे मामले तां सूमरा ऐं जावरी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़ो, हवाई फायरिंग, लठियूं कुहाड़ियूं सुरूं लॻण करे हिकु उस्ताद समेत 10 ॼणा ज़ख़्मियुनि में उस्ताद सिकंदर जावरी, मंसूर जावरी, नज़ीर जावरी ऐं ॿिया शामिल। ज़ख़्मियुनि खे ठारूशाह सरकारी अस्पताल आंदो वियो। ज़ख़्मियुनि मां हिकु ॼणे जी हालत गणती जोगी हुअण करे खेसि नवाबशाह उमाणियो वियो। ठारूशाह पुलिस वाक़े वारे हंधि पहुची पिकट क़ाइमु करे वरिती। ठारूशाह थाणे ते ॿिन्ही धुरियुनि मथां 30 खां वधीक माण्हुनि ते झेड़े जूं अलॻि अलॻि NC दाख़िल करे वरितियूं आहिनि। पुलिस का बि गिरफ़्तारी अमल में न आंदी। इलाइक़े में ख़ौफ़ जी लहर छायल। ॿिन्ही धुरियुनि में छिकताण वधण जो ख़तरो।